झंडोमरी खां ख़बर शामिल कयूं पिया। शाह मुराद खासकेली जी रिपोर्ट मुताबिक़ तालका प्रेस क्लब झंडोमरी एट प्यारोल उन जी गॾिजाणी सदारत सीनियर नायब सदर आसिफ अली खासकेली कई। प्रेस क्लब जो सदर ऐं खजानची गैर हाज़िर रहा। इजलास ईद बैदि ॿीहर घुराइण जो फ़ैसिलो। तालका प्रेस क्लब झंडोमरी जे जनरल बॉडी मेंबरान ऐं उहिदेदारान मेंबरान साहिबान जी गॾियल मीटिंग थी, जंहिंजी सदारत सदर जी गैर मौजूदगी में प्रेस क्लब जे आइन मूजिब सीनियर नायब सदर आसिफ अली खासकेली कई। इजलास में खजानची गैर हाज़िर हुअण करे आमदन रवानगी जो हिसाब पेश थी सघियो, जंहिं लाइ खजानची खे ईंदड़ इजलास में लाज़मी शिरकत जो चयो वेंदो। इजलास नई अखराजात 17,850 रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में गैर हाज़िर रहंदड़ उहिदेदारनि ख़िलाफ़ आइन मूजिब कार्रवाई करण जो फ़ैसिलो ईंदड़ गॾिजाणीअ ताईं मौखिर कयो वियो। इजलास जी सदारत कंदड़ हिन प्रेस क्लब जे 9 मेंबरनि खां हलफ़ वरितो। इजलास ईद बैदि ॿीहर घुराइण जी राय जी मंज़ूरीअ बैदि ख़ैरख़ूबीअ सां इख़्तिताम पज़ीर थियो।